अस्सलाम वालेकुम। मां अची वई आहियां हिकिड़े नए ज़बरदस्त क्राफ्ट हिकिड़ी नई वीडियो सां गॾु फन विथ फैब्रिक जो सिलसिलो असांजो अञा हली रहियो आहे। ऐं कल्ह मां तव्हांखे चयो हो त अॼु जेको मां प्रोजेक्ट तव्हां सां शेयर कंदमि उहो ॾाढो ज़बरदस्त हूंदो, ट्रेंडिंग में आहे, फैशन में आहे ऐं हर हंधि तव्हांखे इहे डेकोरेशन्स जेके आहिनि नज़र ईंदियूं। सो अॼु जो असांजो प्रोजेक्ट आहे होम डेकोर जो। ठीकु आहे, असां घर जी डेकोरेशन लाइ कुझु ठाहींदासीं। हीअ आहिनि असांजा एम्ब्रॉयडरी फ्रेम्स। ठीकु आहे, सॼी उमिरि खां तव्हांखे ख़बर आहे भर्त भरण जे लाइ ही डिफरेंट साइज़ में असां वटि राउंड शेप में एम्ब्रॉयडरी फ्रेम्स मिलंदा आहिनि। ठीकु आहे, अॼुकल्ह इहो ॾाढो फैशन आहे त हिननि में कंहिं प्रिंटेड कपिड़े खे फ्रेम करे ऐं भितियुनि ते सजाइजे, वॉल डेकोर वॉल आर्ट कोई क्रिएट कजे। ठीकु आहे, सो पहिरियों त सिर्फ़ु ही काठ जा फ्रेम मिलंदा हुआ जंहिंखे असां सिर्फ़ु भर्त जे मक़सद सां इस्तेमालु कंदा हुआसीं, पर अॼुकल्ह उन सजावट जे लाइ उन वॉल डेकोर जे लाइ उहे अलॻि सां फ्रेम्स मिलनि था, खोड़ सारा प्लास्टिक जा मल्टी कलर में ऐं डिफरेंट शेप्स में बि। त उहे फ्रेम जेके आहिनि तव्हांखे बाज़ारि में मिली वेंदा, जितां बि तव्हांजो क्राफ्ट जो सामान मिले थो। सुगन वफ़ाई, हैलो, लव यू सुगन। ठीकु आहे, सो ही फ्रेम्स अॼुकल्ह हिकिड़ी वॾी वैरायटी डिफरेंट शेप्स में बि, स्पेशली राउंड त आहे ऐं ओवल शेप में बि इहो ॾाढो थो मिले। रीना टालपुर, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। प्लीज़ वीडियो खे शेयर कंदा वञो। ठीकु आहे, सो ही फ्रेम्स जेके आहिनि अॼुकल्ह वॉल डेकोर जे तौर ते, वॉल आर्ट जे तौर ते इस्तेमालु थियनि था। त भर्त भरण खां अलावा यानी इहो हिननि जो नओं हिकिड़ो इस्तेमालु आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदमि त हिननि में असां कपिड़े जा पीसिस कीअं फिक्स कंदासीं। ठीकु आहे, हाणे कपिड़े जा उहे प्रिंटेड पीसिस बि थी सघनि था, कपिड़े जा उहे एम्ब्रॉयडर्ड पीसिस बि थी सघनि था, हैंड पेंटेड बि थी सघनि था। तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां हिननि फ्रेम्स में छा था फ्रेम करणु चाहियो। सो अॻु में ईअं थींदो त असां जेका बि तस्वीर भरींदासीं, को ठाहींदासीं, कुझु त शॉप ते खणी वेंदासीं, उतां फ्रेम कराए ईंदासीं, पर हींअर तव्हां पाण हिननि खे फ्रेम करे सघो था हिननि रेगुलर एम्ब्रॉयडरी फ्रेम्स में। ठीकु आहे, ॿी ॻाल्हि इहा त हिन में जॾहिं काई बि शइ फ्रेम थिए थी, जेकॾहिं तव्हां प्रिंटेड कपिड़ो यूज़ कयो त को मसइलो न आहे, त वधीक आसान आहे। कुझु टाइम खां पोइ तव्हां हुनखे हिन फ्रेम मां कढी आराम सां वॉश बि करे सघो था। ऐं जेकॾहिं चेंज करणु चाहियो कलर स्कीम या थीम पंहिंजी, त उन हिसाब सां बि तव्हां उन्हनि खे करे सघो था इस्तेमालु वापसि। ठीकु आहे, ऐं ॿियो त ॿारनि जे कमरनि में ॿारनि प्रिंट, वॾनि जे कमरनि में वॾनि जा प्रिंट, लाउंज आहे, तव्हांजो कोई हॉल आहे, कोई अहिड़ो लिविंग स्पेस आहे, उन में ही तमामु हिकिड़ो बहितरीनु डेकोरेशन साबित थींदो। सो सभिनी खां पहिरियों त मां तव्हां सां इहो शेयर थी कयां, असल में छा आहे त मां हीउ सभु कुझु करे न रखियो आहे इन लाइ छो त मूंखे पंहिंजे घर लाइ फ़िलहालु हिननि जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे, तंहिंजे करे मां हिकिड़े ऑर्डिनरी कपिड़े मां, हीउ हिकिड़ो आम कपिड़े जो पीस आहे, इन मां तव्हांखे हिकिड़ो फ्रेम हिन में फिक्स करे ॾेखारियां थी त कीअं लॻंदो। ठीकु आहे, सो हिनखे खोलींदासीं। पहिरियों स्क्रू वारो पार्ट फ़िलहालु साइड ते था रखूं ऐं हीउ पार्ट जेको असांखे बेस में कमु ईंदो, पहिरियों असां हिनखे यूज़ कंदासीं। हिन जी बैक साइड ते तव्हां हिन जे चौधारी लाइन कढी वञो। ठीकु आहे, पेंसिल सां, पेन सां, जंहिंसां बि हिकिड़ो ईअं रफ लाइन, जीअं तव्हांखे आइडिया थिए तव्हांखे केतिरो थो खपे। ऐं उन खां पोइ हिन जे चौधारी ॾिसो तक़रीबन 1.5 इंच खनि, 1.25 इंच खनि जेतिरो कपिड़ो एक्स्ट्रा छॾियल हुजे, इहो ज़रूरी आहे। ठीकु आहे, सो हाणे मां हिनखे हिन जे चौधारी एतिरो पीस कपिड़े जो छॾे ऐं कटे थी वञा। इहो मां सिर्फ़ु तव्हां सां तरीक़ो शेयर थी कयां ऐं पोइ मां तव्हांखे कुझु प्रिंट्स बि ॾेखारींदमि, कुझु ॿिया बि आइडियाज़ तव्हां सां शेयर कंदमि त तव्हां हिननि में छा छा फ्रेम करे सघो था। ॾाढो आसान ऐं हिकिड़ो सस्तो तव्हांजे लाइ होम डेकोर या वॉल डेकोर तयारु थी वेंदो। ऐं यकीनन ॿियो त इहा तव्हांजी जेका कलर स्कीम हुजे, तव्हांजी थीम कहिड़ी आहे, तव्हांजा पर्दा, तव्हांजा कुशन्स, तव्हांजी भितियुनि जो रंग कहिड़ो आहे, उन हिसाब सां बि तव्हां पंहिंजी वॉल्स खे डेकोरेट करे सघो था। हाणे हीउ ॾिसो, सर्किल तव्हांखे ट्रेस थियल नज़र ईंदो विच में, जेको मुंहिंजे फ्रेम जो साइज़ आहे। उनखां अलावा ही तक़रीबन 1.25 इंच जेतिरो कपिड़ो मां हिन जी चौधारी छॾियो आहे। सो हाणे असां पहिरियों खणंदासीं सुई धाॻो। ठीकु आहे, हिकिड़ो वॾो धाॻो मूं सुई में विझी वरितो आहे। असां हिन खे सिंपल स्टिचिस हणंदासीं। असां पहिरियों गुल ठाहे चुका आहियूं, योयोस ठाहे चुका आहियूं, उन में असां इहो सेम रनिंग स्टिच सिधो ट्रोपो असां यूज़ कयो आहे। ठीकु आहे, सो ही हाणे
मोड़णो न आहे, वराइणो न आहे, कोई हिन जो टुकड़ो कपिड़ो वराइणो बिल्कुलु बि न आहे। असां सिर्फ़ु हिन खे ईअं सिधो टोपो ॾींदासीं। चौधारी त नथा चई सघूं, राउंड, ठीकु आहे, चौधारी माना 4 पासनि खां। सो ही हिन में 4 पासा कोन्हनि, हिन में पूरो राउंड आहे, त मां हिन खे पूरो राउंड इहो टोपो ॾेई वेंदमि। सो वरी बि तव्हांखे रिमाइंड करायां त वीडियो शेयर कंदा वञो। हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे, मां त इलाही इंस्पायर आहियां हिन कम मां, ऐं यकीननि मां कॾहिं पंहिंजे घर में हिन खे कंदमि इस्तेमालु बि। बसि ॻाल्हि इहा ई आहे त हिन महिल मूं वटि जेके फ्रेम्स अवेलेबल आहिनि उहे आहिनि मुंहिंजा एम्ब्रॉयडरी जा फ्रेम्स, त उन्हनि खे मां फ़िलहालु यूज़ नथी कयां। हीअ मां तव्हांखे बसि करे थी ॾेखारियां। ऐं उनखां पोइ जेके कुझु स्पेशली मूं वटि प्रिंट्स आहिनि कपिड़े जा, उहे बि मां तव्हां सां शेयर कंदमि त कहिड़ा कहिड़ा तव्हां प्रिंट्स यूज़ करे सघो था, कहिड़ा कहिड़ा आइडियाज़ तव्हां क्रिएट करे सघो था। मां तव्हां सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे न आइडियाज़ शेयर कंदी आहियां। वधीक तव्हांजी पंहिंजी क्रिएटिविटी आहे, तव्हांजी पंहिंजी सोच आहे, तव्हांजो पंहिंजो दिमाग़ु आहे, तव्हां हुन में कोई बि चेंज आणे सघो था ऐं तव्हां पाण कुझु बि हुन में पंहिंजो टच ॾेई सघो था हुन कम में, ठीकु आहे न। सो ही मुंहिंजो टोपो बि हली रहियो आहे, चौधारी वरी चौधारी, ठीकु आहे। सो बहरहाल आदत पइजी वई आहे, छा कजे। त जितां खां शुरू कयो हुअसीं उते हाणे अचे मां पहुती आहियां। हीअ ॾिसो, हीअ ॻंढा धागे जी, हितां खां असां स्टार्ट कयो, हितां हाणे मां सुई कढां थी फाइनली, ऐं हीअ असांजो चौधारी हिन में टोपो अची वियो आहे, ठीकु आहे। सो हाणे इहो फ्रेम रखंदासीं हिन जे विच में, जेको स्क्रू खां अलावा वारो जेको हिसो हो इहो रखियोसीं विच में, धागो छिकींदासीं ऐं कोशिशि कयो त हीअ फ्रेम विच ते ई रहे, ऐं जेको कपिड़ो आहे वधियल कपिड़ो जेको आहे उहो हिन जे चौधारी असां हिकु जेतिरो रखूं, ठीकु आहे। हीअ ॾिसो चिकिजी वियो। जेके हिन में गुंज हुजनि, जेका बि साइड तां गड़बड़ हुजे, घटि वधि हुजे, उनखे छिके टाइट करे ठीकु कयो। हाणे हीअ त हिकिड़ो ऑर्डिनरी प्रिंट आहे, ठीकु आहे, पर जेकॾहिं हिन में का शिकिल हुजे, को डिज़ाइन हुजे प्रॉपर, त पोइ असांखे पहिरियों खां ई हुनजो ख़्यालु करिणो पवंदो त जीअं उहो पूरे सेंटर में बीहे। हिन बि तव्हां ॾिसंदव त तक़रीबन हीअ मां हिन खे सेंटर में ई रखियो आहे। त हिन खे टाको हणी धागो छिनण खां पहिरियों हिन खे प्रॉपरली बंदि कबो, ठीकु आहे, छिके टाइट करे, ऐं जिते असांखे हिन कपिड़े जो सेंटर बीहारणो उते बीहारे असां हिन में 2-3 टाका हणी हिन खे कंदासीं फिक्स, त जीअं हे लूज़ न थिए। ऐं जंहिं थोरो घणो लूज़ हूंदो बि त उहो असां हिन खे जॾहिं मथियों हिसो फ्रेम जो हणंदासीं स्क्रू वारो, त उन जे करे ही बिल्कुलु प्रॉपरली बंदि थी वेंदो। ॾिसो हाणे थोरो घणो ढिलो आहे, पर मां हिन जे मथां जॾहिं हाणे असल में ही फ्रेम चाढ़ींदमि ॿियो पार्ट, त ही बिल्कुलु फिक्स थी वेंदो, ऐं हिन में जेको थोरो बि लूज़ आहे उहो हिन जो बिल्कुलु टाइट थी वेंदो। ही ॾिसो सही आहे। त ही हाणे फ्रेम जेको आहे रेडी आहे, पर जॾहिं तव्हां ही ॿाहिरियों पासो हिन जे मथां चाढ़ींदव बेस जे मथां, त इहो उन महिल ख़्यालु करिणो आहे तव्हांजो डिज़ाइन कहिड़े क़िस्म जो आहे, छा हुन में को कार्टून आहे, को पखी आहे, को जानवर आहे, को अहिड़ो प्रिंट आहे जंहिंखे सिधो या उबतो रखिणो आहे, त ही शइ मथे हुजणु खपे। हाणे ही हिन जो टंगण जो हिसो आहे, हिन में ऑटोमेटिकली स्क्रू पियल आहे, हिन में हिकिड़ो सुराख आहे। तव्हां जॾहिं बि कंहिं बि कोके में हिन खे टंगींदव भित ते, त तव्हांजो आराम सां ही हैंग थी वेंदो, ऐं पोयां हिन जी हीअ शिकिल आहे। ॾिसो केॾो आसान आहे। अगरि ही मेरो थो थी वञे त आराम सां हिन खे लाहियो, कढो फ्रेम मां, धागो कटियो, वॉश करे इस्त्री करे ॿीहर हिन खे तव्हां हणी था सघो, ठीकु आहे। ऐं ही तमामु हिकिड़ा वॾी साइज़ जा फ्रेम्स बि ईंदा आहिनि जेके मशीन एम्ब्रॉयडरी में यूज़ थींदा आहिनि, उहे बि जेके आहिनि तव्हां इस्तेमालु करे सघो था। डिफरेंट साइज़ ऐं शेप तव्हां जेको आहे मूं चयो त जीअं ओवल शेप हिन में अवेलेबल आहे, ठीकु आहे। प्लास्टिक जे फ्रेम्स में कलर्ड बि अवेलेबल आहिनि, पर अगरि तव्हां वटि कलर्ड न हुजनि, तव्हां वटि सिर्फ़ु ही अवेलेबल आहिनि सिंपल राउंड वुडन फ्रेम, त तव्हां हिननि खे पेंट करे सघो था एक्रिलिक पेंट सां। त हाणे तव्हां ॾिसो त हिन जी जॾहिं सेटिंग कजे, ही नंढो आहे, ही हिन खां थोरो वॾो आहे, ठीकु आहे, ही सफ़ा वॾो आहे हिननि खां, ही कुझु थोरो हिन खां नंढो आहे। सो ही 4 डिफरेंट साइज़ जा आहिनि, त ईअं 5 फ्रेम घटि में घटि तव्हां आराम सां पंहिंजे वॉल ते हणी सघो था, या 6 फ्रेम हणी सघो था। नंढा वॾा डिपेंड करे थो तव्हां साइज़ कहिड़ो था खणो। सो मां एतिरी इंस्पायर आहियां हिन मां। त ॿी ॻाल्हि त जी बिल्कुलु सुगन, बिल्कुलु मां इहो ई चवण वारी हुयमि, जेके आइडियाज़ मूंखे शेयर करणा आहिनि
इहे ई आहिनि। त जेकॾहिं तव्हां प्रिंटेड पीस न हणणु चाहियो त तव्हां हिन में जेको आहे एम्ब्रॉयडरी बि करे सघो था, प्लेन कपिड़ो खणो या हीअ बि खणो, हिन डॉट्स वारे ते बि भर्थ भरे सघिजे थो। गुल आहिनि, बंच आहे, कोई प्लांट आहे, कोई बर्ड आहे, कोई जानवर आहे, नाला आहिनि ॿारनि जा, उहे तव्हां एम्ब्रॉयडरी करे हुननि जे कमरे में डेकोरेट करे सघो था। ॿारनि जी पसंदि जा कार्टून्स। ॿियो त हिन सेम हिन फ्रेम में फाइन क्वालिटी जी अगरि तव्हांखे ॿोरी मिली सघे, जेको बर्लेप क्लॉथ आहे, फैब्रिक आहे, त उहा ॿोरी जो जेको आहे कपिड़ो उहो बि तव्हां हिन में फ्रेम करे सघो था। हिन जे मथां तव्हां बटण टाके सघो था, डिफरेंट डिज़ाइननि जा मोती टाके सघो था। हाणे उहा क्रिएटिविटी तव्हांजी आहे। मूं वटि कुझु प्रिंट्स आहिनि जेके मां तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। हीअ मां तव्हां सां तरीक़ो शेयर कयो त हिनखे बजाए ग्लू हणूं, चिमड़ायूं, थपियूं त पोइ हीअ त ख़राबु थी वेंदो, ठीकु आहे न। हिन जो ॾाढो सुठो फ़ाइदो इहो ई आहे त हिनखे पोयां हिन नमूने सां टाका हणजनि ऐं गदर करे छॾिजे पोएं पासे, आराम सां तव्हां हीअ टंगींदव त हीअ बिल्कुलु बि ज़बरदस्त लॻंदो, बैक साइड नज़र बि न ईंदी ऐं हिनखे तव्हां कपिड़े खे बि वापसि रीयूज़ करे सघंदव ऐं फ्रेम खे बि। हाणे मां तव्हांखे प्रिंट्स ॾेखारियां थी कुझु। ॾिसो जीअं हीअ प्रिंट आहे, मां पंहिंजा फेवरेट प्रिंट्स हमेशह ॾाढे प्यार शौक़ सां जमा कंदी आहियां। हिकिड़ो हीअ प्रिंट आहे, सेम इन सां मैचिंग मूं वटि हीअ बि प्रिंट आहे, ठीकु आहे, सागा डिज़ाइन तक़रीबन, फ्लेमिंगोज़, ठीकु आहे। अहिड़े टाइप जा अगरि हिकिड़ी स्कीम जा तव्हांखे कट पीस मिली सघनि, प्रिंट मिली सघनि, चादरुनि जे कपिड़े में आराम सां हीअ सभु डिज़ाइनूं अवेलेबल आहिनि, ठीकु आहे। त तव्हां उनखे जेका आहिनि नंढा वॾा डिफरेंट आहिनि। जीअं ॾिसो त हाणे मूं वटि अगरि हीअ ॿ आहिनि फ्लेमिंगोज़ जा, हिकिड़ा तमामु वॾा आहिनि, हिकिड़ा नंढा आहिनि। इन सां मां हिकिड़ो प्रिंटेड ब्लू पीस ऐं प्रिंटेड ग्रीन हिन में जीअं आहे त हिकिड़ो अगरि मां हीअ सर्किल में फ्रेम कयां फ्लेमिंगो, त कंहिं ॿिए में वरी मां हीअ पन बि फ्रेम करे थी सघां कंहिं वॾे फ्रेम में। त अहिड़ी तरह सां हिन सां बि इहा ई ॻाल्हि, साॻी ॻाल्हि, नंढे फ्रेम में हिनखे अगरि असां फ्रेम कयूं, नंढा नंढा फ्लेमिंगोस, त आराम सां हिकिड़ो ख़ूबसूरत असां वॉल आर्ट क्रिएट करे सघूं था, ठीकु आहे। इहे त थी विया ॿ अलॻि अलॻि। त तव्हां हिन सां पिंक कॉम्बिनेशन, ब्लू, ग्रीन, पंहिंजी पसंदि सां जहिड़ो तव्हांजो कलर जी थीम हुजे, इनखे वरी मां फ्रेम करे बि ॾेखारियां थी तव्हांखे टेम्पररी, ठीकु आहे। जेकॾहिं ॿारनि जा कमरा आहिनि, हीअ ॾिसो, हीअ मूं वटि हिकिड़ो फेरी प्रिंट आहे, पूरो कपिड़ो नथी खोलियां, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो, हिन ते परियूं ठहियल आहिनि, ठीकु आहे। अगरि गर्ल्स रूम आहे त उन में तव्हां अहिड़े टाइप जा प्रिंट ईज़ीली अवेलेबल आहिनि, सभु कुझु मिले थो मार्केट में। बसि जंहिंखे शौक़ु हूंदो आहे न, उनखे अहिड़ियूं शयूं नज़र अची बि वेंदियूं आहिनि, ठीकु आहे। मां त वठणु कुझु ॿियो वेंदी आहियां, मूंखे ॾिसण में फैब्रिक ईंदो आहे, यकीन कयो, फैब्रिक या क्राफ्ट मटीरियल जहिड़े बि क़िस्म जो, त असां हिनखे बि फ्रेम करे सघूं था। हीअ हिकिड़ो आहे जीअं स्नूपी कार्टून, मुंहिंजो फेवरेट, ठीकु आहे। अहिड़ो वॾो वॾो कोई प्रिंट हुजे त उन मां ही डिफरेंट कैरेक्टर्स कटे ऐं उन्हनि खे आराम सां नंढे वॾे फ्रेम्स में विझी हिननि जी साइज़ जे मुताबिक़ चिल्ड्रन रूम्स जेके आहिनि, किड्स रूम्स, बिल्कुलु डेकोरेट करे सघजनि था। हीअ प्रिंट ॾिसो, हिन में जीअं साइकिलूं आहिनि, त अहिड़े क़िस्म जा प्रिंट्स बि मार्केट में मिलनि था। ज़ाहिरा मां बि बाज़ार मां ई वठी थी अचां, हे सभु मूंखे हिकु दफ़े में न मिलिया आहिनि, कॾहिं कोई मिली वियो, कॾहिं कुझु मिली वियो, त मां उहो जमा कंदी रहंदी आहियां। त मिसाल जे तौर ते हाणे मां अगरि हिकिड़ो फ्रेम हिन साइकिल जो ठाहियां त हिकिड़ो फ्रेम मां सेम साइकिल एम्ब्रॉयडरी करे ठाहींदमि, ठीकु आहे, ऐं हिकिड़ो फ्रेम मां वरी पेंट करे साइकिल ठाहींदमि। त यानी मुंहिंजो हूंदो थीम साइकिल, पर मां उनखे डिफरेंट हुन सां हुनर सां, डिफरेंट मीडियम्स सां ठाहींदमि, क्रिएट कंदमि ऐं पोइ उनखे वॉल ते हणंदमि। इहे आइडियाज़ मां तव्हां सां शेयर थी कयां। हीअ ॾिसो, जीअं अफ्रीकन प्रिंट आहे हिकिड़ो, त अहिड़े टाइप जा प्रिंट्स बि मार्केट में अवेलेबल आहिनि। हीअ मूंखे बि मिलियो आहे ज़ाहिरा। त इन क़िस्म जी उहा तव्हांजी पसंदि आहे, तव्हांजी चॉइस आहे त तव्हांखे छा थो वणे। सो हीअ ॾिसो, हिन ते जीअं नंढा नंढा अफ्रीकन माइन जा फेसिस आहिनि। अगरि अहिड़ो ई हिकिड़े में ई पूरो पीस हणिजे कटे करे फ्रेम में, ॿिए फ्रेम में जेको आहे असां हिननि मां ई हर कंहिंखे वॾो वॾो करे पेंट कयूं, ठीकु आहे। सेम हीअ डिज़ाइन, ठीकु आहे, हेतिरो असां ब्राइट कलरफुल नथा करे सघूं, पर हिकिड़ो फेस ऐं हीअ इयरिंग वॾो वारो ऐं थोरो रंगीन हिन जो जेको मथे ते स्काफ वेढ़ियल आहे, असां उहो बिल्कुलु पेंट करे सघिजे थो। उनमें कंहिं कारीगरीअ जी ज़रूरत ई न आहे, छो त हिननि जा नक नक्शा त ठाहिणा कोन्हनि। सो इहे सिर्फ़ु मां तव्हां सां आइडियाज़ शेयर कयां थी। ऐं जेकॾहिं सिंधी थीम रखणी हुजे त सूसीअ जो पीस फ्रेम कयो, अजरक जो पीस फ्रेम कयो, कागज़ जो पुराणो को पीस हुजेव उन सां गॾु उहो बि फ्रेम कयो, त उहो तव्हांजी पूरी हिकिड़ी सिंधी कल्चरल वॉल क्रिएट थी सघे थी। अनलिमिटेड आइडियाज़ आहिनि जेके तव्हां हिननि फ्रेम्स सां क्रिएट करे सघो था। सो अॼु जो इहो मुंहिंजो जेको हुयो सेशन हो,
हिननि मां तव्हांखे हिकु ॿिनि खे फ्रेम करे ॾेखारियां थी। हलो फ्लेमिंगोज़ वारो खणूं था ऐं हीअ मां करे चुकी आहियां। तव्हां मां जेके पोइ आया आहिनि उन्हनि खे मां ॾेखारियां त हीअ वीडियो वराए ॾिसिजो। मां हिनखे हिकिड़े पीस खे फ्रेम करण जो तरीक़ो सेखारियो आहे, ठीकु आहे। त हाणे हिननि खे असां कयूं था फ्रेम करे था ॾिसूं। बसि मां हिनखे कटींदमि न, सिबंदमि बि न, बसि हिन कपिड़े जा कुझु पीसिस, कुझु हिसा मां तव्हांजे साम्हूं फ्रेम में फिक्स थी कयां ऐं पोइ तव्हां ॾिसिजो त कीअं था लॻनि। गलो मुंहिंजो ख़राबु आहे अञा ताईं, सो इनशाला अलाह कंदो जल्दी ठीकु थी वेंदो। ऐं मां पंहिंजो टाइम ज़ाया करणु नथी चाहियां। मूंखे मज़ो थो अचे तव्हां सां ॻाल्हियूं कंदे, तव्हां सां पंहिंजा आइडियाज़ शेयर कंदे। ही आइडियाज़ हिन महिल ट्रेंडिंग में आहिनि, ख़ासि करे ही फ्रेम्स वारो। त मूं सोचियो त तव्हां सां बि शेयर कजे, मथां तव्हां मां कंहिंजी दिलि चाहींदी हुजे, ठीकु आहे। ॾिसो हाणे हिकिड़ो ही मां हिन में फ्रेम कयो आहे ऐं मां हिन जो हुक जेको आहे, जेको छा चइबो आहे, स्क्रू, उहो मथे पासे रखियो आहे त जीअं हिनखे हैंग कजे त इहो बीठल ईअं सही नज़र अचे, छो त हीअ शिकिल आहे, हिकिड़ो फिगर आहे, ठीकु आहे। हिकिड़ो सिंपल प्रिंट हुजे उन में त कोई फ़र्क़ु नथो पए। इन सां गॾु अगरि मां ॿियो पीस हणणु चाहियां, ज़ाहिर मां साॻियो ई न हणंदमि, हिन सां गॾु न, मां थोरो चेंज करणु चाहींदमि। थी कुझु वॾो फ्रेम आहे, हिन में मां हिन जो कपिड़े जो अहिड़ो हिकिड़ो एरिया फ्रेम कंदमि जंहिंमें सिर्फ़ु मूंखे पन खपनि, ठीकु आहे। सो मां कोशिशि कयां थी सिर्फ़ु तव्हां सां आइडिया शेयर कयां थी त जेकॾहिं तव्हां हिकिड़े हंधा इहो बर्ड कयो था फ्रेम, त तव्हां वरी उन सां गॾु गॾु उन कपिड़े जो ॿियो पीस बि यूज़ करे सघो था। तरीक़ो उहो ई आहे सिबण जो जेको मां शुरू में ॾेखारे चुकी आहियां। हाणे ॾिसो, हिकिड़े में ही सिर्फ़ु पन आहिनि, कपिड़ो ॻंढियल आहे, मां कटियो न आहे। हिकिड़े में सिर्फ़ु ही पन आहे, ॿिए में ही फ्लेमिंगो आहे, टियों हिन खां नंढो आहे मूं वटि फ्रेम। त इन में असां ही जेके नंढड़ा फ्लेमिंगो हुया, ही प्रिंट, इहो थी मां हिन में फ्रेम कयां। तव्हां ॾिसिजो तव्हांखे कीअं थो लॻे। पोइ अहिड़ो जो अगरि कॾहिं वॉल डेकोर ठाहे ऐं हीअ ॾिसो था नंढा नंढा टुकड़ा आहिनि, त मूंखे जॾहिं बि कट पीस नज़र ईंदा आहिनि मां वठंदी आहियां ऐं स्पेशली शॉप्स ते मां पुछंदी आहियां त कट पीस अवेलेबल आहिनि, त पोइ जीअं मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ जो मिली वञे ऐं मां उनखे इंजॉय करे सघां। सो तव्हां ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी वीडियो कीअं लॻी आहे, हीअ अॼु जो आइडिया कीअं लॻो आहे। हीअ मुंहिंजो पर्सनल आइडिया कोन्हे, बेसिक आइडिया त ज़ाहिर आहे असां इंटरनेट तां मां बि ॾिसां थी शयूं, ऐं उन में वैरायटी जेका आहे, जीअं मूं तव्हांखे सिंधी कल्चर जी वॉल डेकोर सम्झाई या ॿारनि जो मां तव्हांखे सम्झायो, त इहे आइडियाज़ मुंहिंजा पंहिंजा आहिनि, तव्हांखे पाण बि आइडियाज़ अची सघनि था। सो हाणे ॾिसो, जेकॾहिं हिकिड़ी भित ते ही बि हुजे, ठीकु आहे, ॿिए में ही सिर्फ़ु पन हुजनि ऐं टे में सिर्फ़ु ही प्रिंट हुजे, त ईअं हिकिड़ो कोलाज ठाहे डिफरेंट शयुनि जो ऐं फ्रेम्स खे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां पेंट करे सघो था। पर जे वुडन इन खे रखणु चाहियो त बेस्ट आहे, छो त पोइ ही वुडन जेको आहे न कलर वुड जो, इहो हर प्रिंट सां सूट कंदो। पर जेकॾहिं तव्हां हिननि खे पेंट कंदव डिफरेंट थीम में, त पोइ तव्हांखे थी सघे थो त हर दफ़े पेंट चेंज बि करिणो पए। सो ही आहे मुंहिंजो अॼु जो ज़बरदस्त लाइव सेशन, जेको मां इलाही एक्साइटेड हुयमि, यकीन कयो हिनखे शेयर करण जे लाइ। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो। ॿियनि सां बि शेयर कजो, जेके हींअर ॾिसी रहिया आहिनि उहे हींअर शेयर कनि, जेके बाद में रिकॉर्डिंग ॾिसंदा उहे पोइ शेयर कनि। सो सॉरी, इहो सिलसिलो जारी रहंदो फ़िलहालु जेसि ताईं सियारो हले थो। सो ॿुधाइजो कीअं लॻो तव्हांखे। ऐं अहिड़ी तरह सां जेकॾहिं असां हिननि खे हलो हिननि मां कढूं था, ज़ाहिर मां हिननि खे सिबियो न आहे, कटिंग न कई आहे, कुझु ॿियो था ट्राए करे ॾिसूं था फ्रेम करण में कीअं थो लॻे, ठीकु आहे। सो हू नंढो त मां फिक्स करे छॾिया, उहो बि मूंखे खोलणो ई आहे। हीउ नंढो मां तव्हांजे साम्हूं खोले थी छॾियां, ठीकु आहे। सुगंध छा थी चए, जी जी बिल्कुलु, सिर्फ़ु पॉलिश करे था सघो, सिर्फ़ु वार्निश करे था सघो। सुगंध ॾाढो सुठो सुवालु पुछियो आहे। त तव्हां इहे फ्रेम्स जेके आहिनि हिननि खे सिर्फ़ु वार्निश अगरि कंदव, स्प्रे बि मिलंदी आहे वार्निश, ऐं वार्निश दॿे में बि टिन में बि मिलंदी आहे जेका ब्रुश सां हणबी आहे, त वधीक ॿी कंहिं पॉलिश जी ज़रूरत ई न पवंदी। ऐं उहो बेस्ट हिन जो हिकिड़ो वुड जो जेको लुक आहे उहो तव्हांजे साम्हूं ईंदो। सो मां हिन नंढड़े फ्रेम खे बि खोलियां थी, जीअं मां तव्हांखे कुझु ॿियो करे ॾेखारियां। हीअ आसानु आहे, ॾिसो सभिनी खां पहिरियों असां हिनखे कढूं था हिन मां, ठीकु आहे। कढियोसीं, हिकिड़ो टाको किथां बि कटियो, हिन में जेके असां टोपा ॾिना उनखे कंहिं बि हिकिड़े हंधा हिकिड़े टाके खे कटियो, कटिजी वियो, खुली वियो, ठीकु आहे। हिनखे सिधो कयो, वॉश कयो मेरे थियण खां पोइ,
ऐं हिनखे इस्त्री कयो ऐं वापसि टोपो ॾेई वरी फ्रेम में बंदि कयो। केतिरो आसान तरीक़ो आहे, ठीकु आहे न। सो ॾाढो ज़बरदस्त इहो हिकिड़ो कमु आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। 2 कार्टून प्रिंट बि मां जेके आहिनि उहे करणु चाहियां थी। फ्रेम उहे ई फ्रेम त कटींदमि कोन, सिबंदमि बि कोन, उहो तव्हां सां मां वीडियो जे शुरू में शेयर करे चुकी आहियां। सो मार्केट में हर शइ अवेलेबल आहे। जंहिंखे जंहिं शइ जो शौक़ु हूंदो आहे उनखे उहा शइ मिली वेंदी आहे। चवंदा आहिनि उर्दू में त ख़ुदा शकर खोरे को शकर दे ही देता है। सो मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त शकर खोरे खे शकर मिली वेंदी आहे। सो मां हिन मां 2 प्रिंट जेके आहिनि 2 पीसिस मां सिर्फ़ु कयां थी फ्रेम में फिक्स, ऐं उनखां पोइ तव्हां सां शेयर कयां थी। तव्हां ॾिसो कीअं था लॻनि। हीअ सिर्फ़ु आइडियाज़ आहिनि मुंहिंजा तव्हां सां। ऐं जॾहिं कल्चरल डे अचे त सिंधी वॉल डेकोर ज़रूरु ठाहिजो, ठीकु आहे न। मूंखे खणणो पवंदो आहे। इलाही सारा हिन में डिफरेंट डिज़ाइन्स आहिनि। कुझु बि असां फ्रेम करे सघूं था। सो ॾाढो हिकिड़ो इंट्रस्टिंग कमु आहे। समीना राजपूत, वालेकुम अस्सलाम। वधीक कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि, चङियूं भलियूं। ऐं उमेदु आहे त तव्हां वीडियो खे इंजॉय कंदा हूंदव, ठीकु आहे। हीअ मां बसि तकड़ में सिर्फ़ु विझां थी फ्रेम त जीअं तव्हांखे हुनजो हिकिड़ो लुक नज़र अचे त जेकॾहिं असां ॿारनि जे कमरे में हिनखे हणूं त हिनजो ॾिसण में कीअं लॻंदो इहो। सो महिनत मुशक़त जारी आहे ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां। मूंखे हीउ कमु एतिरो वणंदो आहे, तव्हांजी बसि मां छा ॿुधायां तव्हांखे, इलाही वणंदो आहे। सो हीअ हिन में मां 1-2 ईअं फिगर्स मां हिन में जेके आहिनि फ्रेम कया आहिनि। हीअ ॾिसो, हिन में प्रिंट जेके आहिनि डिफरेंट आहिनि। अगरि अहिड़े क़िस्म जो प्रिंट कोई बि तव्हांखे मिली वञे डिफरेंट कार्टून्स वारो, हाणे हिकिड़े में मां हीअ विधो आहे, ठीकु आहे, ऐं ॿिए में मां हीअ स्नूपी विधो आहे, ठीकु आहे, ऐं 3 में मां हीअ कैरेक्टर विधो आहे। सो ईअं नंढा वॾा फ्रेम्स खणी जेतिरी, ऐं फ्रेम नंढड़ा बि मिलंदा आहिनि। हीअ नंढो मूं वटि हीअ आहे, पर हिन खां नंढा बि मिलंदा आहिनि, ठीकु आहे। सो तव्हां इहे वठी सघो था ऐं इंजॉय करे सघो था। हिकिड़ो वॉल डेकोर क्रिएट करे सघो था पंहिंजे घर लाइ, ॿारनि जे कमरनि लाइ। हिन सां हिकिड़ो बिल्कुलु चेंज अची वेंदो तव्हांजे घर में। ऐं इंतिहाई हिकिड़ो आसान तरीक़ो आहे जेको मां तव्हां सां शेयर कयो। ऐं मां ॿिया तव्हांजा आइडियाज़ जेके आहिनि तव्हांखे पंहिंजे ज़हन में ईंदा यकीननि, जीअं मां तव्हांखे सम्झायमि। सिंधी वॉल आर्ट, ॿारनि जा कमरा, वॾनि जा कमरा, कलर स्कीम, थीम, सभु तव्हांजी पंहिंजी पसंदि ते आहे। तरीक़ो तव्हां ॾिसी वरितो आहे, ठीकु आहे। सो उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो इहो अॼु जो जेको आहे वीडियो ॾाढो वणियो हूंदो। मां इलाही एक्साइटेड हुयमि हिनखे शेयर करण जे लाइ। फाइनली मां शेयर करे वरितो आहे। सो इनशाला ॾिसूं था हाणे ॿीहर अॻिलो असांजो स्टेप जेको हूंदो फन विथ फैब्रिक जे सिलसिले में, उहो छा हूंदो। सो हीअ बि कट पीस आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कया आहिनि। हीअ मां शेयर करे चुकी आहियां, नंढा पीसिस, ठीकु आहे। पर जेकॾहिं को स्पेशली कपिड़ो वठी करे ठाहे तॾहिं बि ठीकु आहे, पंहिंजी पसंदि आहे, पंहिंजी चॉइस आहे, पंहिंजी गुंजाइश आहे, ठीकु आहे। ऐं नंढनि टुकड़नि मां ठाहींदो त वाह वाह। सो हाणे मोकिलाईंदासीं। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो, इनशाला वरी कंहिं ॿिए आइडिया सां, वरी कंहिं ॿिए आर्ट सां, ॿिए क्राफ्ट सां तव्हां सां गॾु हूंदमि। मोकिलायूं था। अल्लाह भाई।